हाँ त फौजिया साहिबा, जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो त अलाह जे ॾिने मां बि कुझु ॻाल्हायां। जी हाँ मनान साहब, ज़रूर तव्हां ॻाल्हायो, फिक्र न कयो, तव्हांजो ई वारो आहे। सामारे शहर खां अब्दुल सलाम कपरीअ सवाल कयो आहे त इज़त, शोहरत, दौलत, इन्हनि टिनी शयुनि मां तव्हां कंहिंखे पसंदि कंदो? मनान साहब, तमामु सुठो सवाल तव्हां कयो आहे। ज़ाहिर आहे त इज़त सभ खां पहिरीं आहे, पर हुन सां गॾु दौलत ऐं शोहरत ईअं आहे जो दौलत ज़रूरत आहे ऐं शोहरत ख़्वाहिश। हाँ फौजिया साहिबा, वाक़ई इन्हनि टिनी शयुनि में इज़त खे अहमियत आहे। जी, तव्हांजी इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे वताए फ़क़ीर जो हिकिड़ो किस्सो यादि आयो आहे। अच्छा। त वताए फ़क़ीर खे बुख लॻी, जी, सो अमीरनि जी हिकु महफ़िल में वियो। फ़क़ीराणा मेरा कपिड़ा पातल ॾिसी उते बीठल अमीरनि वताए खे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। हल निकिरो ॿाहिरि, हल हल। वताए वीचारे छा कयो जो धोबीअ खां उधारा धोतल कपिड़ा वठी अतर अंबीर हणी वरी साॻी महफ़िल में वियो। अच्छा। त सभिनी इज़त ॾिनसि। जी। वताए छा कयो जो भत जी प्लेट खणी कपिड़नि ॾांहुं कंदे चवणु लॻो, तव्हांजे करे मूंखे भत मिलियो आहे, इन करे कपिड़ा भत तव्हां पाण खाओ। वाह वाह मनान साहब, तमामु सुठो वाक़ियो आहे। फौजिया साहिबा, महमूद वाह मोरीअ खां गाज़ी खान चांडियो, ॻोठ कादिर ॾिनू शाह खां मोहम्मद हसन कुंभार। ही भाई तव्हां खां सवाल पुछनि था त तव्हां घणे में घणा कहिड़े शाइर जा गीत ॻाया आहिनि ऐं तव्हांजी पसंदि जो शाइर कहिड़ो आहे? जीअं त बिलावल ओठो ऐं अली मोहम्मद ओडेराई, उन जा तमामु घणा गीत मूं ॻाया आहिनि, पर न्याज़ पिताफी ऐं समा ख़ास केली, मिस्री सठियो ऐं गुलाम हुसैन कलेरी, इन्हनि जा बि मूं गीत ॻाया आहिनि ऐं सभिनी शाइरनि जी शाइरी सुठी आहे। ईअं त कुझु उन्हनि जा गीत जेके आहिनि मूंखे वणंदा आहिनि सभिनी शाइरनि जा, इन जे करे सभई सुठो था लिखनि ऐं मूंखे सभिनी जी शाइरी सुठी लॻंदी आहे। हिन प्रोग्राम में ॿिए नंबर ते जंहिं गीत जी फरमाइश थी आहे उहो बि अली मोहम्मद ओडेराई जो लिखियलु आहे। हिन गीत खे ॿुधण जे लाइ हिननि महिरबाननि फरमाइश कई आहे। डीपले खां मोहम्मद जुमन उमराणी, ढोरो नारो खां बाबू मला, ग्रोह शरीफ खां रूपचंद मालिक, ॻोठ सूफ़ी फ़कीर खां सुरो ओड, ॻोठ अब्दुल्ला जरवार खां जानी खान जरवार, ॻोठ मंठार हाले पोटे खां मोहम्मद इब्राहिम हाले पोटो, सूफ़ी फ़कीर खां माशूक अली बंगलानी, ख्वाजा ॻोठ खां जमादार मुनव्वर शाह, ॻोठ हाजी गुल मोहम्मद महर खान मोहम्मद महर, सूफ़ी फ़कीर खां जान मोहम्मद बंगलानी, नसीम नगर खां गुलाम शबीर ख़ासकेली, जाती खां आबिद हुसैन कच्ची, कानवी शरीफ खां पोड़ो ख़ासकेली, जाती खां जमालुद्दीन मल्ला, ॻोठ वली मोहम्मद ज़ऊर खां अकबर ज़ऊर, ॻोठ रहीमदास जमाली खां मोहम्मद हनीफ जमाली, शर्मीपुर बठोरे खां अब्दुल कादिर खट्टी, ॻोठ दादलो हजाणू खां मास्टर गुलाम कादिर हजाणू, ॻोठ मोहम्मद हुसैन जमाली खां मिर लियाकत अली जमाली, गंद मोरे खां सैद कंबर अली शाह गड्डाब, कराचीअ खां अब्दुल मजीद जोखियो, ॻोठ पहाड़ मोरीअ खां नूर मोहम्मद भट्टी, ॻोठ माको जमालीअ खां वफ़ा अब्दुल सत्तार जमाली, ॻोठ नागू शाह खां गुलाम रसूल मक्सी, ॻोठ हाजी पुनर जमाली खां ख़ालिद ॾिनू जमाली, बेगनामोरी खां रब ॾिनू समूह, जातीअ खां अब्दुल करीम जत, ॻोठ कम्बीर खां लाशारी खां ख़ैर मोहम्मद लाशारी, फुलकारा खां हुसैन बख्शी ज़ऊर, सूफ़ी फ़कीर खां लाखू मल मेंघवाड़, ॻोठ बाकर खान खां मानू कोली, करियो घोड़ खां अब्बास कुंभार, जाती खां नवीद हुसैन कच्ची, ॻोठ मेहराब खान बंगलानी खां जानी बंगलानी ऐं ॻोठ मोहम्मद उमर तुर्क खां अली मोहम्मद तुर्क। अचो त हिन महिरबाननि जी फरमाइश ते ही बोल